प्रिया कुमारी बाज़ियाब न थी सघी आहे, उन जे लाइ जाखोड़ करियूं पिया। जल्द बाज़ियाब करायो वेंदो। कचे में हाणे हालतूं बहितर आहिनि। ऑपरेशन बि जारी आहे। वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह जूं रेड़की में संत सालराम जे वारसनि सां ताज़ियतवाद मीडिया सां ॻाल्हियूं। चयाईं घोटकी कदरकोट पुल जो कमु पिलर नाहे करियो। कम दौरान उहे वाक़िआ थींदा आहिनि। ईमान वारो अल्लाह खां ॾिजो ऐं तक़वा अख़्तियार करियो। तक़वा अख़्तियार करणु ईमान वारनि जो शान आहे। कंहिंखे बि अल्लाह ताला सां शरीक न करियो। रब खां सवाइ कंहिं ग़ैर जी इबादत न करियो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आख़िरी अल्लाह ताला जो आख़िरी रसूल आहे। तौहीद ते अमल ईमान वारनि जी ख़ासियत आहे। तक़वा अख़्तियार कंदड़नि खे जन्नत जी ख़ुशख़बरी ॿुधाई वई आहे। इमाम मस्जिद नबवी अली अब्दुर्रहमान जो मस्जिद निमरा में हज जो ख़ुतबो। हज जे ख़ुतबे में चयो वियो त मुस्लमाननि खे हर हाल में सब्र न छॾणु घुरिजे। सब्र वारनि जे लाइ अल्लाह ताला तरफ़ां वॾे अजर जो वाइदो कयो वियो आहे। अलाह ऐं बानीअ जो तालिब छुटकारे जो ज़रियो आहे। अल्लाह ताला जी नेमतुनि जा थोरा मञीदे उन्हनि मां फ़ाइदो वठणु घुरिजे। जिन क़ौमुनि ज़ुल्म कयो ऐं नाशुक्री कई, उन्हनि खां नेमतूं खसियूं वयूं। अॼु दौरान छेड़े खां पासो करणु घुरिजे। अॼु जे ॾियारे घणे खां घणियूं दुआऊं घुरियूं वञनि। कंहिं बि अहिड़े अमल खां पासो कयो वञे जंहिंसां वहदत खे नुक़सानु पहुचे। अल्लाह ताला मुस्लमाननि जी हालतुनि ते रहम फरमाए। हज जो रुकन आज़म वक़ूफ़ अरफ़ा अदा कयो वेंदो। मिना में क़याम खां पोइ समूरी दुनिया मां आयल लखें हज पांधीअड़ा अरफ़ा जे मैदान में जमा थींदा। सिज लहण खां पोइ हाजी सगोरा मुज़दलिफ़ा रवाना थींदा, जिते खुलियल आसमान हेठि सॼी राति इबादत में गुज़ारींदा। गरू वज़ीर मौसूम नक़वी जो मिना में पाकिस्तानी हाजी सगोरनि जे कैंप्स जो दौरो। मौसूम नक़वी मुख़्तलिफ़ कैंप्स जो मुआइनो कयो ऐं हाजी सगोरनि जे लाइ सहूलियतुनि जो मुशाहिदो कयो। गरू वज़ीर हाजी सगोरनि सां मुलाक़ात पिणु कई। पाकिस्तान चीन ऐं अफ़गानिस्तान जे विच में राब्तनि खे वधीक मज़बूत बढ़ाइण ते इतफ़ाक़। चीन तरफ़ां ईरान ऐं अमरीका जंगबंदी जे लाइ पाकिस्तान जी कोशिशुनि वाखाण। कालादम TTP ऐं ATIM समेत दहशतगर्द ग्रुप्स ख़िलाफ़ गॾियल मौक़िफ़ जो वर्छाव। गॾियल बदरनामे मौजूदु वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ 23 खां 26 मई ताईं चीन जो सरकारी दौरो कयो। बदरनामे में चयो वियो त पाकिस्तान ताइवान जे मामले ते चीन जी मुकमल हिमायत करे थो। गवादर पोर्ट खे इलाक़ाई राब्ते जो मर्कज़ बणाइण ते इतफ़ाक़ कयो वियो। कराकरम हाईवे थाकोट राकोट मंसूबो मरहलेवार मुकमल करण ते इतफ़ाक़। खंजरा पास ज़रिए पाक चीन ज़मीनी राब्ता वधीक मज़बूत बणाइण जो फ़ैसिलो कयो वियो। टे मुल्क खे बि CPEC मंसूबे में शामिल थियण जी दावत ॾिनी वई। ख़ते में अमुन तरक़ी ख़ुशहाली जे लाइ चीन जी कोशिशूं वाखाण जोगियूं आहिनि। 2010 जे तबाही आणींदड़ ॿोॾि में चीन पाकिस्तान जी भरपूर मदद कई। चीनी सदर शी जिनपिंग जी क़यादत में किरोड़ें माण्हू गुरबत खां ॿाहिरि आया। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जो पाकिस्तान ऐं चीन जी सफ़ारती लाॻापनि जा 75 वरिय मुकमल थियण ते तक़रीब खे ख़िताब। संदसि चवणु आहे त चीन गुज़िरियल 75 वरियनि में बेमिसाल तरक़ी कई। मुआशी ताक़त जे लिहाज़ सां चीन जो को सानी नाहे। चीनी पड़ी वज़ारत चयो आहे त हालतूं भले तब्दील थियनि, पर पाक चीन दोस्ती जबल जीअं मज़बूत आहे। चीनी पड़ी वज़ारत पारां फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर चीनी पड़ी वज़ीर वॉन्ग यी सां मुलाक़ात बाद जारी कयल बयान मूजिबि चीन पाकिस्तान जे सफ़ारती कोशिशुनि जी हिमायत करे थो। अमन हासिल करणु ॾुखियो आहे, पर आख़िर नेठ अमन क़ाइमु थी रहंदो। पाकिस्तान हिकु एतमाद वारो दोस्त ऐं असराइतो टियाकड़ आहे। पाकिस्तान ते समूरी दुनिया एतमाद कनि थियूं। पाक फ़ौज पाक चीन सहकार वधाइण लाइ अहम फोर्स रही आहे। ख़ते जूं क़ौमूं ऐं मुल्क हाणे अमरीकी अॾनि जे लाइ ढाल न बणिजंदा। अमरीका खे हाणे ख़िते में शरारतुनि ऐं फ़ौजी अॾा क़ाइमु करण जे लाइ महफ़ूज़ पनाहगाह हासिल न थींदी। अल्लाह अकबर जे हथियार ईरानी क़ौम खे क़ुवत ताक़त अता कई। ईरानी सुप्रीम लीडर मुस्तफ़ा ख़ामनई जो हज जे मौक़े ते पैगाम। संदसि चवणु आहे त ईरान अग्रही कंदड़ अमरीका खे ज़ोरदार थप्पड़ ऐं दुश्मन जे हथनि खे नाकाम बणाए छॾियो।
मुस्तक़बिल मुस्लमान उम्मत ऐं नए इस्लामी तहज़ीब जो आहे। अमरीका पारां ॾखण ईरान में हवाई हमला करे ड्रोन लॉन्चिंग था कनि ऐं ईरानी ॿेड़ियुनि खे निशानो बणाइण जी दावा अमरीकी मीडिया सेंटकॉम जे हवाले सां ॼाणायो आहे त अमरीका पारां ॾखण ईरान में हवाई हमला कया विया आहिनि जिन में ड्रोन लॉन्चिंग था कनि ऐं बारूदी सुरंगूं विछाईंदड़ ईरानी ॿेड़ियुनि खे निशानो बणायो वियो आहे। तर्जुमान मूजिबि अमरीकी सेंट्रल कमांड जारी जंगबंदी दौरान तहफ़्फ़ुज़ जो मुज़ाहिरो कंदे पंहिंजे एहलकारनि जो दिफ़ा यक़ीनी बणाए रही आहे। उन खां अॻु बंदर अब्बास में धमाकनि जा आवाज़ ॿुधा विया। ईरानी मीडिया मूजिबि बंदर अब्बास में सूरतहाल कंट्रोल हेठि आहे। अमरीकी वॾे वज़ीर मार्को रूबियो चयो आहे त जहिड़ी बि तरह मुमकिन हुजे हुर्मुज़ लंघ खोलणो ई आहे। ईरान सां मुआहिदे जी ॿोली ऐं लफ़्ज़नि ते ॻाल्हियुनि में कुझु ॾींहं लॻी सघनि था। अॼु क़तर में कुझु ॻाल्हियूं थियूं आहिनि। ईरान स्पीकर बाकर कालीबाफ ऐं परडेही वज़ीर अब्बास अराग़ची जी कतरी वज़ीर आज़म ऐं परडेही वज़ीर सां मुलाक़ात। बरतानवी ख़ाबरू एजेंसी मूजिबि ईरानी अख़बारनि कतरी वज़ीर आज़म सां हुर्मुज़ लंघ जे मामले ते ॻाल्हियूं कयूं। मुलाक़ात तकरार जे ख़ात्मे लाइ जारी सफ़ारती कोशिश जो हिसो आहे। ईरानी उहिदेदार जो चवणु आहे त मफ़ाहमती याददाश्तुनि में हुर्मुज़ लंघ खे मरहलेवार खोलियो वेंदो। ईरान वाज़े कयो त हुर्मुज़ लंघ खे कॾहिं बि ॻाल्हियुनि जो हिसो न बणाईंदा। अमरीकी नाकाबंदी ख़त्म थी त हुर्मुज़ मां गुज़रण जो अमल ईरान जे तय कयल इंतज़ामनि तहत हूंदो। ईरानी पार्लियामेंट जी क़ौमी सलामती कमेटी जे सरबराह इब्राहिम अज़ीज़ी जो हुर्मुज़ लंघ ते ईरान जी ख़ुदमुख्तियारी अमन मुआहिदे ताईं पहुचण अहम आहे। संदनि अज़ीम कामयाबियुनि जे बुनियादी थंभनि मां हिकु संदसि जाग्राफ़ियाई अहमियत आहे। ईरान दबाउ ऐं धमकियुनि आरो न चुकंदो। सफ़ारती माहज़ ते बराबरी जी पॉलिसी हुजणु घुरिजे। अमरीकी सदर जी कूड़ियुनि दावाउनि ते यकीन आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी रहट की आमद संत साधराम जे बाद से ताज़त। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह रहट के दरबार पहुची गादी नशीन। संत साधराम जे देहांत ते संदसि फर्ज़ंद रोहित कुमार ऐं ख़ानदान जे ॿियनि भातियुनि सां ॾुख जो इज़हार कयो। संत साधराम जे मज़हबी ख़िदमतुनि ऐं हमाहंगी जे लाइ कोशिशुनि खे भेटा पेश कई। वॾे वज़ीर चयो त साधराम मोहबत अमन ऐं भाईचारे जो दर्स ॾींदड़ इंसान हो। संदसि ख़िदमतूं हमेशह यादि रखियूं वेंदियूं। सूबाई वज़ीर नासिर शाह, जाम खान छोरो, मुकेश चावला, ज़िले चेयरमैन बंगल खान महर बि संत साधराम जे पोरनि सां ॾुख वंडियो। कराची में एबोला जो ख़तरो। जिना एयरपोर्ट ते हंगामी क़दम सख़्त करण जो फ़ैसिलो। इजलास में लाॻापियल इदारनि शिरकत कई। आइसोलेशन वार्ड खे वधीक असराइतो बणाइण ऐं हंगामी सूरतहाल खे मुड़ण जे लाइ हिकमत अमली तइ कई वई। फ्रंटलाइन अमले खे मुकमल हिफ़ाज़ती सहूलियतूं फ़राहम करण जो फ़ैसिलो। शिकारपुर में जेकबाबाद बाईपास भरिसां हथियार वञण जी फायरिंग में नौजवान क़त्ल। पश्चिमी रोडनि साम्हूं बीठल नौजवाननि मथां हमिलो कयो वियो। फायरिंग में करीम बख़्श मारवाणी समेत ॿ ॼणा मारिजी विया। पुलिस मूजिबि शुरूआती तौरु वाक़ियो ज़ाती दुश्मनी जो नतीजो लॻी रहियो आहे। वेझो ईंदे मार्केट में रश वधी वई। वापारियुनि पारां घटि अघु मिलण जूं दाहूं ऐं ख़रीदार ढोर महांगा हुजण जूं शिकायतूं करे रहिया आहिनि। ऐं पंहिंजी सॼी ज़िंदगी राग खे अर्पे छॾींदड़ सिंध जो मशहूरु फ़नकार ग़ुलाम अली समो जंहिं पंहिंजे आवाज़ सां स्टेज, रेडियो ऐं टेलीविज़न ते धूम मचाई, अॼु मायूसी जे आलम में पंहिंजे घर जो चरखो हलाइण जे लाइ पुराणो हथ जो कमु करण ते मजबूर। सक़ाफ़त खाते बि नामयारे फ़नकार जी परघोर न लधी। संदसि चवणु आहे त इदारनि जी बेहिसी सबबि बचनि जो पेट पालण जे लाइ भर्त भरे रहियो आहियां।